अस्सलाम वालेकुम नाज़रीन। लाड़ वेब टीवी न्यूज़ में भली कार आऊं आहियां शफी मोहम्मद। सब खां पहिरियां हेडलाइन। मीडिया वॾा इश्तिहार वठी जमहूरियत खे नुक़सान ॾिनो आहे। असांखे चयो वियो हो त कैमराऊं लॻियल आहिनि, मुंहं जा ठप्पा लॻियल वोट उछलाया विया, पूरी सरकारी मशीनरी असांजे ख़िलाफ़ हुई। अॻूणी स्पीकर GDA अॻवान फहमीदा मिर्ज़ा जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। सिंध खे टोड़ण जी साज़िश कई पई वञे। इलेक्शन में पैसा ॾेई माण्हू ख़रीद कया विया आहिनि। नेब ऐं ॿियनि एहतसाब कंदड़ इदारनि खे चवां थो त पाकिस्तान जे सभ खां करप्ट शख़्स खे गिरफ़्तार करियो। कराची में GDA अॻवान डॉक्टर ज़ुल्फ़िकार अली मिर्ज़ा जी प्रेस कॉन्फ्रेंस। ज़िले टंडे मोहम्मद खान में इलेक्शन दौरान बेहतर कारकर्दगी सां ड्यूटी ॾींदड़ ऑफिसरनि ऐं अहलकारनि खे SSP टंडो मोहम्मद खान पारां तारीफ़ी सर्टिफिकेट्स ऐं कैश इनाम सां मांझांदो ॾिनो वियो। इन ई मौक़े ते SSP टंडो मोहम्मद खान तोक़ीर मोहम्मद नईम चयो, आम चूंडुनि दौरान पूरे ज़िले में अमनो अमान जी सूरत हाल बहितर रही, को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश न आयो। इस्लाम कोट जे ॻोठ अहलू कोटड़ी जे ग़रीब पोरियत मऊज़ सांद जो मासूम नींगर पुरस्रार बीमारी में मुब्तला। मासूम नींगर जो वालिद गुर्बत सबब इलाज लाइ दरबदर। गुर्बत सबब इलाज जा वसीला न आहिनि। सिंध सरकार ऐं वस वारा मुंहिंजे पुट जे इलाज लाइ मदद कनि। थरवासी मऊज़ जूं मीडिया अॻियां दाहूं। ज़िला बदीन में पुलिस जूं ॾोहारियुनि ऐं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी। 3 मंशियात फ़रोश ऐं 2 रूपोश गिरफ़्तार करण जी दावा। बदी ज़िले में अमनो अमान अवाम खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वेंदो ऐं ॾोहनि जो ख़ात्मो कयो वेंदो। SSP बदीन सरफराज़ शेख। टंडो गुलाम हैदर वेझो हाजी खान स्टाफ ते औरत अमीना चांडियो ते मुबैना बासरनि जो हमिलो। अमीना चांडियो साफ़िन जे अॻियां दाहींदे चयो त मुंहिंजे मुड़ुस खे अॻु में क़त्ल कयो वियो, हाणे मूंखे मारण लाइ क़ातिलाना हमला कया पिया वञनि। जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, मूं सां इंसाफ़ कयो वञे। वधीक डेली न्यूज़ अपडेट वठण जे लाइ असांजो YouTube चैनल सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो।